कबड्डी नानू कोटड़ीअ मां नवां वली मोहम्मद में बेदर्दी सां क़तल थियल बेगुनाहरनि जे कातिलनि जी गिरफ़्तारी लाइ SUP तालके सिविल सोसाइटी पारां गॾियल तौरु कोटड़ीअ जे स्टेशन रोड खां एहतजाजी रैली कढी अलमदीना चौक ते धरणो हयो वियो ऐं सख़्त नारेबाज़ी कई वई। उन मौक़े ते GM ख़ासि केली फयाज़ सूमरो, शमशाद मेणो, लियाकत ख़ासि केली समेत चयो त सिंध जे बेगुनाह गरीब ऐं मिसकीन हारियुनि जी ज़मीन ते कब्ज़ो आहे। बाअसर भंड बिरादरीअ जे माण्हुनि ते कातिलाणो हमिलो कयो आहे। असीं सख़्त लफ़्ज़नि में मज़म्मत कयूं था। हिननि चयो त 3 ॾींहं गुज़रण बावजूदि मज़लूमनि जा लाश नेशनल हाईवे ते रखी सराबा एहजाज आहिनि। हिननि चीफ जस्टिस ऑफ पाकिस्तान ऐं IG सिंध पुलिस समेत आला इख़्तियारनि खां मुतालबो कंदे चयो त वाक़िए जी शफ़ाफ़ इंक्वायरी करे बाअसरनि खे गिरफ़्तार कयो वञे। रिपोर्ट इरफान अली मला, अमल न्यूज़ कोटड़ी।